अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी अवां जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द टियों, परियुनि देवनि जादूगरनि ॾाइणियुनि ऐं नजुमनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के मीरो खान मां ग़ुलाम कादर खां मिली। कहाणी आहे अघूर देव। हिकिड़े वॾे झंगल में अघूर नाले मशहूर ऐं ज़ालिम देव पंहिंजो ज़ोर ॼमायो वेठो हूंदो। को बि मुसाफ़िर भुलिजी जेकॾहिं उन ई झंगल जे भरिसां अची लॻंदो त हिन ज़ालिम देव जो शिकार बणिजी वेंदो। माण्हूअ खे मारे उन जो धड़ हिकिड़ीअ खॾ में उछले छॾींदो ऐं उन जो सिर हिकिड़े वॾे वण में लटकाए छॾींदो। केतिरनि ई माण्हुनि खे हिन ईअं मारे छॾियो, जंहिं करे माण्हुनि जा हज़ारे सिर उन ई वण में लटकिया पिया हूंदा हुआ। थोरे ई वक़्त में हिन जे कहर जी ख़बर मुल्कनि में पखिड़िजी वई ऐं को बि माण्हू भुलिजी बि उन ई पासे कोन वेंदो। उन ज़माने में हिकिड़ो बादशाह हूंदो जो ॾाढो सख़ी हो ऐं सखावत जे करे मुल्कनि में मशहूरु हो। पंहिंजी सॼी बादशाही धणीअ जे नाले ते ॾेई फ़क़ति पंहिंजी ज़ाल जेका उन वक़्तु उमेदवारी हुई पाण सां वठी उथी हलियो। हलंदे हलंदे उन झंगल जे भरिसां अची निकिता जिते अघोर देव रहंदो हो। बादशाह पंहिंजी ज़ाल खे उन झंगल में हिकिड़े बड़ हेठां झूपड़ी ठाहे उन में विहारे पाण झंगल में शिकार ते वियो ऐं उन वण वटि वञी पहुतो जिते माण्हुनि जूं सिसियूं टंगियल हुयूं। ओचितो रोअण ऐं थोरीअ देरि बाद खिलण जो आवाज़ु ॿुधाई। बादशाह वाइड़ो थी वियो ऐं टहक ते मथे निहारियईं। वण में हज़ारे इंसानी सिसियूं ॾिसी बादशाह दहिलजी वियो। सिसियूं पहिरियां ई रोअण लॻियूं, पोइ वरी खिलण लॻियूं। उते बादशाह दिलि झले उन्हनि खां पुछणु लॻो त तव्हीं रोओ छो थियूं ऐं खिलो छो थियूं? हिननि जवाबु ॾिनुसि त असीं रोऊं ऐं खिलूं उन ई करे थियूं जो तोखे हिन अघोर देव जी ख़बर कान्हे। रोऊं उन ई लाइ थियूं त तुंहिंजी जवानी अहिड़े अज़ाब जे लाइक़ु न हुई ऐं खिलूं उन ई लाइ थियूं त इजो तूं बि घड़ीअ पल में असां जहिड़ो थी वेंदे। एतिरे में अवल अची तूफ़ान छटकियो। उन खां पोइ कुझु मींहं जूं बूंदूं पयूं। गजगोड़ कंदे मथां अघोर देव बि अची कड़को कयो। बादशाह वीचारो बि हिन ज़ालिम जे चंबे में अची वियो, जंहिं संदसि सिसी लाहे ॿियनि सिसियुनि सां गॾु टंगे छॾी ऐं धड़ खे वञी उन ई खॾ में उछलियईं। काफ़ी इंतज़ार खां पोइ राणी वीचारी ॾाढी हैरान थी। उते सिज बि अची लथो पर बादशाह न मोटियो। अहिड़ीअ तरह ॾींहंनि खां पोइ हफ़्ता गुज़री विया पर बादशाह जो पतो कोन पियो। राणी वीचारी उन झूपड़ीअ में वेठी हूंदी हुई जंहिंखे कुदरती रोज़ पे मिलियो। थोरे घणे ॾींहं राणीअ खे पुटु ॼाओ। शहज़ादो ॾुखियो सुखियो उते पे निपनो। जॾहिं 8-10 वरनि जो थियो तॾहिं कुदरत हिन खे अहिड़ी ताक़त ॾिनी जो उन ई उमिरि में बि झंगल में वञी शींहं जे बचनि सां रांदि रूंद कंदो ऐं शिकार करे माउ खे आणे ॾींदो। हिकिड़े दफ़े झंग मां शींहं जो बचो खणी रांदि लाइ पंहिंजे घर ॾांहुं ते आयो त शींहं गजगार करे हिन जे पुठियां काहिजे पई। वाट ते इतफ़ाक़ सां हिन जे पेर में हिकु काठीअ जो टुकुर लॻो। ईज़ा खां शींहं दांह करे उते किरी पई। शहज़ादो पुठियां निहारे ॾिसे त शींहं वीचारी मुसीबत में फाथी पई आहे। हिन खे उन ते ॾाढो रहम आयो, सो वापसि मोटी अची हिन जे पेर मां उन काठीअ जो टुकुर छिके कढियईं, जंहिं ते शींहं ॾाढी राज़ी थी ऐं खेसि पंहिंजो बचिड़ो ॾेई उनखे चयईं त अॼु खां तूं हिन शहज़ादे जी मिल्कियत आहीं। जे हलाली बचो हूंदे त हिन सां सारी उमिरि वफ़ादारी कंदे। ईअं चई शींहं झंग ॾांहुं हली वई। शहज़ादो पोइ उहो शींहं जो बचो खणी माउ वटि आयो। माणस खे शींहं जो बचे आणण खां ॾाढो अची ख़ौफ़ थियो पर शहज़ादे हिन खे उहा सॼी हक़ीक़त बयानु करे ॿुधाई। अहिड़ीअ तरह झंग में रांदि रूंद कंदे शींहं जो बचो ऐं शहज़ादो अची जवान थिया। हिकिड़े ॾींहुं शहज़ादे ॻाल्हियुनि कंदे माउ खां पुछियो त मां मुंहिंजो पीउ किथे आहे ऐं असीं कहिड़े सबब करे हिन झंग में रहूं था?
तंहिं ते संदसि माउ खेसि अवल खां आख़िर ताईं सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। शहज़ादे खे ॾाढो ॾुख थियो ऐं माउ खां पीउ जे वञण वारो तरफ़ पुछी ओॾां रवानो थियो। माणस घणो ई रोकियुसि पर ही न मुड़ियो। हलंदे हलंदे शहज़ादो अची उन्हनि सिसियुनि वारे वण वटि पहुतो। हिन अञा उहो इसरार पे ॾिठो त देव में मींहुं वाह करे अची कड़को कयो। शहज़ादे खे पक थी त मुंहिंजे पीउ खे मारण वारो उहो ई आहे। सो कावड़ में देव खे फेराए फेराए वठी जो उछलियाई त अलाए जे कहिड़े तरफ़ गुम थी वियो। देव जे मरण सां उहो सिटल तिरसम टुटी पियो, झंग मां फिरी मैदान थी वियो। देव खे मारे शहज़ादो पंहिंजी माउ वटि मोटी आयो ऐं खेसि सॼी ॻाल्हि करे ॿुधायई। पोइ त ॿई माउ पुट उथी पंधु पिया ऐं हलंदा हलंदा हिकिड़े महलात वटि अची पहुता। महलात जे दरवाज़े ते न को पहरेदार ऐं न वरी को माण्हू हो। हीअ बि माठ मीठ करे अंदरि हलिया विया, लेकिन खेनि ॾाढो अजब लॻो जो ॾिठाऊं त उते का बि पहर कान हुई। पोइ त ई उते पंहिंजो घर ठाहे वेही रहिया। शहज़ादो रोज़ हरण जो शिकार करे ईंदो, जंहिंमां पाण खाई पी बाक़ी जेकी बचाईंदा हुआ सो महलात जे पुठियां हिकिड़ी खॾ हुई उन में फिटो कंदा वेंदा हुआ। मॼाण जो उन ई खॾ में शहज़ादे जो उहो अधमुओ कयल अघूर देव वञी किरियो हो। सो हिननि जो रोज़ानो जो बचियल ऐं फिटो कयल गोश्त खाई पी तॻियो। आख़िर उथी हलण चलण जहिड़ो थियो। हिकिड़े ॾींहुं शहज़ादो झंग ॾांहुं शिकार जे सांगे निकिरी वियो। देव जो हाणे नओं बनू थियो, सो घुमंदो घुमंदो महलात में आयो, जिते हिकिड़ी ज़ाल ॾिसी उन ते आशिक़ थी पियो। नित थोरे घणे ॾींहं हीअ माई बि देव सां ठही वई ऐं हिन जे वास्ते बि खाधे जो ख़्यालु करणु लॻी। पोइ पुट खे चयईं त भाउ हिकिड़े हरण मां पंहिंजी पूरत थी नथी थिए, सो अॻिते जेकर 2 हरण आणी त ॾाढो चङो। शहज़ादो माउ जो हुकुम मञे रोज़ 2-3 हरण मारे ईंदो। शहज़ादे जी माउ हिकिड़ो हरण पाण लाइ ऐं हिकिड़ो हरण देव खे ठाहे लिक चोरीअ सां खाराईंदी हुई। राणी जा देव सां रोज़ानो चोरीअ मुलाक़ात करे बेज़ार थी चुकी हुई। सो अघूर देव खे चयईं त तूं जेकर मुंहिंजे पुट खे ख़तमु करे छॾीं त पोइ पाण ॿई आज़ादीअ सां मज़ा माणियूं। अघूर देव जी शहज़ादे अॻियां त हली न सघंदी हुई, त हिन खे सलाह ॾिनी त तूं पेट जे सूर जो बहानो करे खेसि चओ त गुरड़ पखीअ जूं विठियूं आणे ॾे, पोइ नकी उहे आणे नकी वरी मोटे पाण ई उते ख़तमु थी वेंदो। उहा सलाह करे राणी यकदमि वठी रड़ियूं कयूं, चए पेट सूर मरां। शहज़ादे माउ जो उहो हाल ॾिसी खांसि पुछियो त अमां आख़िर उन जो इलाज बि आहे या न? माणस चिंगी चिंगी चयसि त भाउ मूंखे गुरड़ पखीअ जूं विठियूं आणे ॾे, अॻिते बि जॾहिं ईअं सूर थींदो हुउमि त पिणे उहे विठियूं घुराए ॾींदो हुउमि, जंहिंजी फकी भरींदी हुअसि त सूर छॾे वेंदो हुउमि। शहज़ादे चयो त मां तूं फ़िकिर न कर, आउं तोखे कीअं बि करे विठियूं आणे ॾींदुसि। ॿिए ॾींहुं शहज़ादो सही संभरी शींहं खे साण करे विठियुनि आणण लाइ रवानो थियो। थोरे घणे ॾींहं हीअ अची गुरड़ पखीअ वारे हंधि पहुता। गुरड़ पखीअ जो आखेरो हिकिड़े वॾे बड़ ते हो। हीअ बि उन ई बड़ जे हेठां अची वेही रहिया। उन ई ॾींहुं गुरड़ पखी पंहिंजनि बचनि खे चई वियो हो त जेकॾहिं शिकार न लॻुमि त तव्हांखे अची खाईंदुसि। सो वीचारा बचा उन ई डप में वेठा हुआ त ओचितो हिकिड़ी अज़दा भला वण ते चढ़ंदे ॾिठाऊं। सो वठी रड़ियूं कयाऊं। हेठां शहज़ादो वेठो हो, तंहिंजो भला खे ॾिठो सो यकदमि तरार सां उन भला खे मारे टुकर टुकर करे उन्हनि बचनि जे आखेरे में वञी छॾियईं। बचा बि बुखायल हुआ, तन खाई कयो ड्रव ऐं ॿियो बि केतिरो हिसो बचाए रखी छॾियाऊं। कुझु वक़्त खां पोइ गुरड़ पखी बि वाका कंदो अची पंहिंजे आखेरे ते अंधनि वांगुरु किरियो। बचा हिन खे ॾिसी टिड़ी पखड़ी परे वञी वेही रहिया ऐं गुरड़ पखी उहे बचियल टुकर खाई जॾहिं ड्रव कयो तॾहिं रड़ करे चयईं त को बचियो बि आहे या सभु खाई छॾियमि। तंहिं ते सभई बचा फिरी आयसि। उन्हनि खां पुछाईं त पोइ मूं ही छा खाधो आहे? तंहिं ते बचनि सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। गुरड़ पखी बचनि जी उहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं शहज़ादे खे चयईं त शहज़ादा तो असां ते महिरबानी कई आहे, हाणे जेकी घुणो अथई सो घुर।
शहज़ादे चयो त मूंखे तुंहिंजूं विठियूं घुरिजनि। घुड़ पखी यकदमि विठियूं आणे ॾिनसि ऐं हिकिड़ो बचो बि खेसि आणे ॾिनई, जंहिंखे चयईं त मूं तोखे शहज़ादे जो ख़िदमतगार कयो आहे। जे हलाली हूंदे त शहज़ादे सां वफ़ादार थी रहंदे। शहज़ादो उहे विठियूं ऐं घुड़ पखीअ जो बचो वठी पंहिंजे घर पहुतो ऐं विठियूं आणे माउ खे ॾिनई। माणस हिन खे जहिड़ो जाॻंदो ॾिसी सड़ी वई। विठियूं वठी लिक चोरी हिकिड़े पासे उछले छॾियईं ऐं अघूर देव खे सॾे चयईं त शहज़ादो उतां बि जहिड़ो अची निकितो आहे, हाणे छा कजे। अघूर देव चयसि त हाणे वरी ॿीअ बीमारीअ जो बहानो करे खेसि आबे हयात आणण लाइ चओ, उमीद त उतां जहिड़ो कोन मोटंदो। शहज़ादे जी माउ वरी बि बहानो करे तॾो विछाए सुम्ही रही। शहज़ादो जॾहिं शिकार करे वापसि आयो त माणस वठी रड़ियूं शुरू कयूं, चए हाय घोड़ा मरां थी मरी वियसि। शहज़ादे माउ जी उहा हालत ॾिसी खांसि पुछियो त मां ख़ैरु त आहे, वरी तोखे छा थी वियो। माणस चयसि त अबा ख़ैरु कोन्हे, मूंखे हाणे सॼे बुत में सूरु पइजी वियो आहे, सो मुंहिंजो जे इलाजु न कंदे त आउं मरी वेंदसि। पुटसि पुछियुसि त ॿुधाए त कहिड़ी दवा आणियां। माणस चयसि त अबा हिन मर्ज़ लाइ आबे हयात खपे, उहो आणे ॾे। वीचारे शहज़ादे उहो बि क़बूल कयो। शहज़ादो हाणे उतां आबे हयात आणण लाइ संभरी तयारु थी निकितो। पाण सां संगती शींहं ऐं घुड़ पखीअ जो बचो जो हाणे अची वॾो थियो हो से हमराह करे रवानो थियो। ही टेई ॼणा हलंदा हलंदा हिकिड़े शहर मां बादशाह जे महलात जे हेठां अची लंघिया। जेसि ताईं माड़ीअ ते शहज़ादे बीठी हुई जा हिन शहज़ादे ते आशिक़ थी पई। सो हिननि खे पाण वटि अचण लाइ इशारो कयईं। शहज़ादो घुड़ पखीअ खे महलात ॾांहुं उॾायो त वञी ख़बरचार वठी अच। जो यकदमि शहज़ादीअ वटि वियो। शहज़ादीअ उन खां ख़बरूं चारूं वरितियूं, जंहिं ते हिन शहज़ादे जी सॼी हक़ीक़त ॿुधाई। शहज़ादीअ उहो अहवालु ॿुधी हिन खे हिकिड़ो थांव ॾिनो जंहिंखे रसी ॿधल हुई ऐं खेसि चयो त जेकॾहिं तूं मूंखे शहज़ादो मिलाहीं त पोइ आउं तोखे आबे हयात जो ॾसु ॾियां ऐं मोटी अचण लाइ बि चयईं। आबे हयात जो ॾसु हिन रीति ॾिनई त हितां घणो पंधु करे वेंदव त पहिरियां ई ॻाढ़ी धरती ईंदी, उहा बि उकिरी वेंदव त पोइ वरी साई धरती ईंदी, उहा बि पार करे वेंदव त पोइ कारी ज़मीन ईंदी। उते शहज़ादे ऐं शींहं खे बीहारे तूं हीअ थांव खणी वञिजे। उन ई कारीअ ज़मीन ते आबे हयात जो खूह आहे, उन मां हिन रसीअ जे वसीले पाणी भरे आणे पंहिंजे साथीअ खे ॾिजांइ, पर ख़बरदार हिननि खे कारीअ ज़मीन ते न वठी वञिजांइ, न त टेई ॼणा गुम थी वेंदव। शहज़ादीअ खां उहो ॾसु वठी टेई ॼणा रवाना थिया। ॻाढ़ी ऐं साई ज़मीन उकिरी अची कारी ज़मीन जे हद ते पहुता। उते शहज़ादीअ जे ॾस मूजिबि शहज़ादो ऐं शींहं बीही रहिया। घुड़ पखी चुंब सां रसो ऐं थांव खणी वठी उॾाणो ऐं खूह मां आबे हयात भरे खणी आयो। पाणी हथ करे ई टेई ॼणा वरी पोइते वरिया। वाट ते शहज़ादीअ वटां बि थींदा आया ऐं हलण महिल शहज़ादीअ घुड़ पखीअ खे चयो त उहो शहज़ादो जुमे ॾींहुं मरंदो, पर अवी हिन जी सिसी ज़मीन ते किरण न ॾिजो। सिसीअ खे मथां झटे धड़ समेत मूं वटि खणी अचिजो। उहो अहवालु शहज़ादे सां बि न कजो। घुड़ पखी शहज़ादीअ खां उहे ख़बरूं वठी पंहिंजे संगतियुनि वटि आयो। ही उतां निकिरी ख़ैर सां पंहिंजे घर अची पहुता। शहज़ादे आबे हयात हाणे माउ खे ॾिनो। माणस ॾिसी वरी बि जली वई ऐं देव सां हिन जी सही सलामत मोटण जो अहवालु कयईं। देव हाणे ॿियो को बि रस्तो न ॾिसी राणीअ खे चयो त हाणे शहज़ादे जे मारण लाइ ॿियो त को बि चारो कोन्हे। बाक़ी कंहिं तरह सां शहज़ादो ऐं उन जा साथी ॿधी क़ाबू कर त पोइ आउं शहज़ादे खे मारे विझां। राणीअ चयो त उहो कमु मुंहिंजो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ राणीअ शहज़ादे खे चयो त पुट, राति जो मूंखे हिननि तुंहिंजे संगतियुनि शींहं ऐं घुड़ पखीअ जे ख़ौफ़ खां निंड असुलु कान थी अचे, तंहिं करे राति जो हमेशह हिननि खे ॿधी छॾींदो कर। शहज़ादे चयो त मां हाज़ुर। उन ॾींहं खां पोइ शहज़ादो शींहं ऐं घुड़ पखीअ खे राति जो ॿधी छॾींदो हो। 2 चइनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादे जी माउ देव सां सलाह कई
त अॼु आउं शहज़ादे खे ॿधी छॾींदसि, तूं वझ वठी शहज़ादे खे पूरो करे छॾिजांइ। उहा सलाह करे उन ई राति राणीअ मकर करे पुट खे पंहिंजे गोॾनि ते सुम्हारे हिन खे मुठ मरोड़ ऐं थधिड़ा कढणु लॻी, जंहिं करे शहज़ादे खे निंड खणी वई। पोइ हिन आहिस्ते आहिस्ते गोॾा सिरकाए कढी संदसि वार पलंग सां क़ाबू ॿधी छॾिया। पोइ देव खे इशारो कयईं, जंहिं इशारे मिलण ते ठका जो तरार कई त शहज़ादे जी सिसी भूंभट करे वठी उॾाणी। गुड़ पखी ऐं शींहं जो उहो हाल ॾिठो सो गुड़ पखीअ ज़ोर सां पंहिंजा रसा टोड़े यकदमि शहज़ादे जी जो सिर झटे वरितो ऐं चंबनि में धड़ खणी वठी उॾाणो। शींहं बि पंहिंजा रसा टोड़े गुड़ पखीअ जे पुठियां भॻो। होॾां शहज़ादी रोज़ महलात ते चढ़ी शहज़ादे जी वाट पई निहारींदी हुई। जॾहिं गुड़ पखीअ ते अखि पियसि तॾहिं ॾाढी ख़ुशि थी। थोरीअ देरि खां पोइ गुड़ पखीअ शहज़ादे जो सिर ऐं धड़ आणे शहज़ादीअ जे अॻियां रखियो, जंहिं यकदमि उहो आब हयात खणी सिर धड़ सां मिलाए उन ते पाणीअ जा छंडा हयां त शहज़ादो कलमूं भरे उथियो ऐं चयईं त अमां किथे आहे। तंहिं ते गुड़ पखीअ खेसि समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। हिन खे ॾाढो ॾुखु थियो ऐं यकदमि माउ खे मारण जे इरादे सां उथी खड़ो थियो। शहज़ादीअ हिन खे घणो रोकियो, पर हिन चयसि त आउं उन्हनि खां वेर वठी अची तोसां मिलंदुसि। पोइ शहज़ादो पंहिंजे साथियुनि खे पाण सां वठी पोइते वरियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ साॻिए महलात वटि अची पहुतो। अंदरि वञी ॾिसे त संदसि माउ अघूर देव जे हंज में पई आहे। अघूर देव जी जॾहिं हिन ते नज़र पई सो हिन जी दहशत खां उथी की न सघियो। शहज़ादे बि कढंदे ई तरार ॿिन्हिनि खे पूरो करे छॾियो। उतां वांदो थी वरी बि पंहिंजनि संगतियुनि सां गॾिजी अची शहज़ादीअ खे मिलियो। जा हिन सां मिली ॾाढी ख़ुशि थी। 2-3 ॾींहंनि खां पोइ हिननि ॿिन्हिनि जी शादी थी। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ शहज़ादीअ जे पीउ पंहिंजी हुकूमत जूं वाॻूं नाठीअ जे हवाले करे पाण वञी धणीअ जी बंदगीअ में मशगूल थियो ऐं शहज़ादो पंहिंजी राणीअ ऐं संगतियुनि सां गॾु आराम सां हयाती गुज़ारणु लॻो।